सिंध में औरतुनि जे तहफ़ुज़ बाबति सवाल हिकु भेरो ॿीहर इंतिहाई गंभीर बणिजी वियो आहे। हिक ई राति में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरतुनि जे क़त्ल जा 4 वाक़िया साम्हूं आया आहिनि। किथे ज़मीनी तकरार रत में बदिलजी वियो, किथे घरेलू झेड़ो जान वठी वियो, त किथे गैरत जे नाले ते औरत खे ज़िंदगी खां महरूम कयो वियो। इहे वाक़िया मुआशिरे में वधंदड़ बेहिसी ऐं कानून जी कमज़ोर अमलदारी जो छिरकाईंदड़ अक्स आहिनि। रोड़ी में 4 महीना अॻु परिणियल नारी साजिदा मीराणी जो लाश घर मां मिलियो। वारसनि इल्ज़ाम हयो त औरत खे मुड़ुसु नायाब मीराणी ऐं संदसि भाइरनि मुबैना तौरु घुटा ॾेई ऐं तशद्दुद करे क़त्ल कयो। वारसनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। खैरपुर भरिसां ॻोठ इमाम बख़्श नारेजो में कारां इल्ज़ाम हेठि नौजवान औरत शाइस्ता ज़ाल असदुल्ला नारेजो खे क़त्ल कयो वियो। गंबड़ भरिसां अगड़ा जे ॻोठ केची वाहण में ज़रई ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरनि में फायरिंग थी, जंहिंमें 17 वरनि जी नारी कूंज खोड़ो मारिजी वई। फायरिंग खां पोइ इलाइक़े में छिकताण वधी वई ऐं जवाबदार फरार थी विया। ॿिए तरफ़ गड़ी खैरो जे ॻोठ जीवन खोसो में पुलिस मूजिबि मुड़ुसु गौस बख़्श खोसो पंहिंजी ज़ाल नज़ीरा खे मुबैना तौरु गैरत जे नाले ते पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो ऐं फरार थी वियो। शिकारपुर में पिणु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। मियां साहब थाणे जी हद ॻोठ पहलवान चांडियो में मुबैना घरेलू अणबत्ता औरत खे संदसि ॾेरनि पारां पेट्रोल हारे बाह ॾेई छॾी। ज़ख़्मी औरत मिसमात जन्नत ख़ातून ज़ाल मोहम्मद अली चांडियो ॾेरनि ते इल्ज़ाम हयो आहे। बाह सबबि औरत जो जिस्म 7 सैकड़ो मुतासिर थियो आहे। हिकु ॾींहुं अॻु पिणु पने आकिल वेझो गाह करण वियल औरत जो कमंद जे फसल मां गलो कपियल लाश मिलियो हो। सांगी थाणे जी हद ॻोठ कादिर बख़्श कलो में औरत जमीला कलो खे कोई क़त्ल कयो वियो। इहे वाक़िया औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद जहिड़े वॾे मसइले जी रुॻो हिकु झलक आहिनि। वुमेन एक्शन फोरम जी रिपोर्ट मूजिबि जुलाई 2021 खां जून 2025 ताईं सिंध में 523 औरतूं क़त्ल थियूं, जिन मां 328 औरतुनि खे मुबैना तौरु गैरत या काराइं जे इल्ज़ामनि हेठि क़त्ल कयो वियो, जॾहिं त 2026 जे पहिरें 5 महीननि दौरान काराइं जे नाले ते 57 औरतुनि समेत 69 ॼणनि जे क़त्ल जा अंग अखर साम्हूं आया आहिनि। क़बाइली दुश्मनी, ज़मीनी तकरार, घरेलू तशद्दुद ऐं गैरत जे नाले ते औरतुनि खे निशानो बणाइणु सिंध जे समाज लाइ ख़तरनाक चैलेंज बणिजी चुको आहे। सभ खां वॾो सुवाल इहो आहे त जेकॾहिं क़त्ल कंदड़नि खे कानून जो ख़ौफ़ न हूंदो त पोइ औरतुनि जी जान ऐं इज़त जी हिफ़ाज़त केरु कंदो। औरत जो क़त्ल कंहिं बि तकरार जो हल न आहे। हर अहिड़े वाक़े में तेज़ ऐं शफ़ाफ़ जांच, जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं कानून मूजिबि सख़्त सज़ाई मुआशिरे में उहो पैगाम ॾेई सघे थी त सिंध में कंहिं बि इंसान जी जान, ख़ासि तौरु औरत जी ज़िंदगी कंहिं क़बाइली, घरेलू या ज़ाती तकरार खां वधीक क़ीमती आहे।